अस्सलाम वालेकुम वेलकम टू लर्नर्स पॉइंट्स नाज़रीन ही माइक्रोसॉफ्ट एक्सेल जी पहिरीं वीडियो आहे इन वीडियो जे अंदरि असां एक्सेल जो इंट्रोडक्शन ऐं कुझु बेसिक शयुनि ते खे सिखंदासीं। सभ खां पहिरीं साॻे तरीक़े सां ही माइक्रोसॉफ्ट एक्सेल जी टाइटल बार आहे। उन खां बाद ही क्विक एक्सेस बटन्स आहिनि। हितां तव्हां क्विक एक्सेस बटन्स जे अंदरि बटन्स ऐड करे था सघो। मोर कमेंट्स में अची करे तव्हां हितां ऑल कमेंट्स करे था सघो। इंसर्ट होम टैब फार्मूला टैब जा बटन्स हिन में ऐड करे था सघो, कमेंट्स ऐड करे था सघो। उन खां बाद रिबन्स में अची करे तव्हां रिबन्स में तव्हां न्यू टैब ठाहे था सघो एंड न्यू ग्रुप करे था सघो, रीनेम ग्रुप था करे सघो। बिल्कुलु माइक्रोसॉफ्ट वर्ड जी जीअं मां पहिरीं वीडियो में ही शयूं सेखारियूं हुयूं सेम साॻी सेटिंग आहे हिन जी। उन खां बाद ही साॻा टैब्स आहिनि। ही फाइल बटन आहे माइक्रोसॉफ्ट 2007 जे अंदरि ही ऑफिस बटन हुयो। उन खां बाद हाणे हिननि वापसि फाइल बटन हिते तव्हां फाइल न्यू करे था सघो, फाइल ओपन करे था सघो, सेव था कयो, प्रिंट था करे सघो। ठीकु आहे, त ही कुझु बेसिक शयूं आहिनि। उन खां बाद माइक्रोसॉफ्ट एक्सेल हिन वक़्तु तमामु पॉपुलर सॉफ्टवेयर आहे माइक्रोसॉफ्ट ऑफिस जो। इन करे जो हिन जे अंदरि सेल्स आहिनि। ही जेके शयूं आहिनि हिकु हिकु खानो आहे, इन खे सेल्स सॾियो वेंदो आहे। हीअ हर हिकु सेल खे पंहिंजो नालो हूंदो आहे। उन खां बाद इहे जेको ए बी सी डी जेके बि ऑप्शन आहिनि इन्हनि खे कॉलम्स सॾियो वेंदो आहे। ही हिन जूं रोज़ आहिनि। ठीकु आहे, त हीअ हिन में रो सॾी वेंदी आहे। उन खां बाद हिते ही जेका हिकु पटी आहे अछी, हिन खे फार्मूला बार सॾियो वेंदो आहे। उन खां बाद तव्हां हिन में शीट ऐड करे था सघो। हितां हिन जाइ ते ॾिसंदव त हिते शीट 1 आहे। तव्हां हिते प्लस बटन ते क्लिक कंदव तव्हांखे न्यू शीट मिलंदी। बहरहाल अलाए छो हिते ही नथो करे, थी सघे हिन ते असां राइट क्लिक करे इंसर्ट ते कंदासीं। हिते चार्ट MS एक्सेल, ठीकु आहे, तव्हां हिते न्यू वर्कशीट ते क्लिक कंदासीं एंड ओके कंदासीं त असांखे शीट मिलंदी। एंड साॻे तरीक़े सां हिते इंसर्ट कंदासीं एंड असांखे शीट मिलंदी। एंड वरी जेकॾहिं असां इंसर्ट कंदासीं त असांखे अञा हिकु शीट मिलंदी। हाणे तव्हां शीट खे रीनेम करे था सघो। ऑप्शन ते अची करे ऐं हिते रीनेम ते क्लिक कंदव। शीट जो मां हिन जो नालो थो रखां शीट 2 हिन जो खे रीनेम करे था सघो। हिन ते अची करे मां रीनेम क्लिक कंदुसि एंड हिन खे थो कयां शीट 3। ठीकु आहे, एंड हिन ते साॻे तरीक़े सां रीनेम शीट 4 करे थो सघां। उन खां बाद असां शीट खे मूव्स करे था सघूं, यानी कि हिननि खे ऑर्डर्स में रखे था सघूं। जैसे शीट 1 मुंहिंजी हिते हुजणु घुरिजे, उन लाइ मां हिन ते राइट क्लिक करे मूव और कॉपी ते क्लिक कंदुसि एंड हिते मूव टू हिते अची करे ओके कंदुसि। एंड जेकॾहिं मूंखे हिन जी कॉपी करणी आहे त क्रिएट कॉपी ते क्लिक कंदुसि। उन खां बाद मां हिन खे हिते माउस जे लेफ्ट बटन ते प्रेस कंदुसि एंड हिन खे ड्रैग कंदुसि। ॾिसो त मुंहिंजी शीट मूव थी थिए। उन खां बाद शीट जे अंदरि हीअ जेको सेल आहे, ठीकु आहे, हर हिकु सेल खे पंहिंजो नालो आहे। हिते ॾिसो, हिते नेम बॉक्स जे अंदरि ही D5 सेल आहे। हिन सेल जो नालो आहे D5। जेकॾहिं तव्हां हिते बी कॉलम जे हिकु रो ते क्लिक कंदव उहो B1 जे नाले सां सेल हूंदो। सेम जेकॾहिं तव्हां बी कॉलम जे 2 रो ते क्लिक कंदव त उहो सेल B2 जे नाले सां हूंदो हिते। ठीकु आहे, उन खां बाद माइक्रोसॉफ्ट ऑफिस जेका ही न्यूज़ वर्जन आया आहिनि, यानी कि जिन लाइ कोई अपडेट थी आहे, त 7 खां वठी हिन में हिकिड़ो हिननि फंक्शन रखियो आहे त ही तव्हां जे कंप्यूटर जी मेमोरी ते डिपेंड थो करे। जेतिरी तव्हांजे कंप्यूटर जी मेमोरी हूंदी ओतिरो ई फाइल्स वधंदा वेंदा। शीट्स असांखे रोज़ एंड कॉलम्स मिलंदियूं। जैसे ॾिसो हिते मां क्लिक कंदो थो वञा एंड मूंखे शीट्स वधंदियूं थियूं वञनि। हे ॾिसो हाणे हिते Z ते ख़तमु थी, AA आई। वरी जेकॾहिं तव्हां हितां अची करे
ट्रिपल ए 1 था कयो एंड ही तव्हांखे वठी थी वञे ट्रिपल ए ते। ठीक आहे, तो यानी कि हिन ते तव्हां सेल नेम भी क्लिक करे था सघो। उन खां बाद ही तव्हांजी मेमोरी ते डिपेंड थो करे त तव्हांजे कंप्यूटर जे अंदरि केतिरी मेमोरी आहे। उन लाइ वापसि तव्हां वञण लाइ हिते ॾिसो हिन बटन खे, ही वर्टिकल आहे, इन खे तव्हां हीअं वठी था वञो। ओ सॉरी, हिन खे हॉरिजेंटल बार सॾियो वेंदो आहे। ठीकु आहे, ही हिन जा लेफ्ट एंड राइट साइड मूव बटन आहिनि। ठीकु आहे, हिन खे सॾियो वेंदो आहे वर्टिकल। ठीकु आहे, हीअ रोज़ ते मुश्तमिल हूंदी आहे। उन खां बाद ही जेके कॉलम आहिनि, ही सॉरी ही जेके रोज़ हलनि था, हिक खां वठी नंबर्स था हलनि, इहे बि अनलिमिटेड हूंदा आहिनि। जेतिरे तव्हांजे कंप्यूटर जी मेमोरी आहे, जैसे मूंखे हिते 1 लख ते वञिणो आहे। ठीकु आहे, एंड मां हिन खे ओके थो कयां ते मूंखे ॾिसो वठी थी वञे उते। वापसि वञण लाइ मेक श्योर कयो त हेॾां तव्हां वटि हीअ जेको वर्टिकल बार आहे इन सां तव्हां वञो, या ही मथे अप बटन आहे, या वरी हिते अची करे साॻो नेम टाइप कयो एंड प्रेस एंटर, या एंटर खे हेठि कयो, तव्हांखे उन बॉक्स सेल ते वापसि वठी ईंदी। ठीकु आहे, उन खां बाद असां हिन में सेल में डेटा ऐड कंदासीं। जंहिं बि सेल जे मथां हीअ मां पॉइंट रखंदुसि, प्लस पॉइंट, ही जेका ऑप्शन मुंहिंजी मूव थी रही आहे। उन खां बाद मां जैसे टाइप करणु शुरू कंदुसि त मूंखे उन सेल जे अंदरि डेटा मिलंदी, यानी कि उहो ऑटोमेटिक टाइप करणु शुरू कंदी। जैसे मां हिते थो लिखां अब्दुल रहमान। ठीकु, एंड हिन खे मां ओके थो कयां। हाणे हिते तव्हां ॾिसंदव जेको अब्दुल रहमान आहे उहो सेल हिन जे मथां क्रॉस लाइन में आहे। हिन खे तव्हां हिते अची करे ॾिसो, मुंहिंजो हिन जो ठीकु आहे, मां हिन खे साइज़ एंड पिक्सल्स हिन जा मां सेट करे थो सघां। उन खां बाद डेटा लिखण खां बाद हिन खे ख़तमु करण लाइ तव्हां टैब की खे हिट कंदव त तव्हांखे अॻिते वठी वेंदो, या वरी ओ ही बटन आहे इंटर बटन ते हिट कंदव त तव्हांजी डेटा हिन में ऐड थी वेंदी। ठीकु आहे, उन खां बाद मिसाल तौर तव्हां हिन में कैलकुलेशन करे था सघो एक्सेल जे अंदरि। हाणे मिसाल तौर मां हिते थो लिखां 1 + 3 4 एंड 2। हाणे मां थो चवां थी जेके बि मूं सेल्स हिन जे अंदरि ही जेके लिखिया आहिनि सेल्स जे अंदरि, मां इन्हनि खे हिते टोटल करणु थो चाहियां त इन्हनि जो जेको टोटल आहे उहो केतिरो थियो। उन लाइ मां इज़ इक्वल टू ठीकु आहे A1। ठीकु आहे, या मां वरी A1 कंदुसि, या कंट्रोल पकड़े हीअं कंदुसि एंड प्लस वरी हीअं प्लस वरी हिन ते सिलेक्ट कंदुसि प्लस एंड हिन ते बि कंदुसि प्लस एंड हिन ते सिलेक्ट कंदुसि एंड एंटर कंदुसि त ठीकु आहे। हीअ ॾिसो मूंखे ऑप्शन ॾसे रहियो आहे 16। ठीकु आहे, ठीकु आहे, हे ॾिसो 1 × 3 4, 4 × 4 8 ऐं 8 ही 8 × 8 16। ठीकु आहे, हाणे हीअ जेको फार्मूलो मां फंक्शन ठाहियो आहे इहो ग़लति आहे। मिसाल कीअं हिन खे एंड हिते ज़्यादातर छा हूंदो आहे, ग़लति कीअं हिते आमतौर असां ही शयूं सिलेक्ट कंदा आहियूं सेल्स। ठीकु आहे, हिते जैसे मां हिते अचां थो ऐं हिन खे ख़तमु थो कयां एंड हिते मां थो लिखां 2 एंड हिते अची करे मां थो लिखां साॻे तरीक़े सां 1 + 3 + 4 + 2 एंड कयां थो एंटर त ही थी वियो मुंहिंजो ॾिसो। ठीकु आहे, हाणे ही मुंहिंजो ग़लति आहे। पहिरियों जेको हुयो उहो वरी बि सही हुयो फार्मूलो। बहरहाल ही जेको आहे बिल्कुलु ग़लति आहे। इन करे ग़लति आहे, ॾिसो मां जेकॾहिं हिन 4 खे 8 में थो कन्वर्ट कयां त मुंहिंजो टोटल नथो करे, छो जो मां हिन में फार्मूले में लिखी आयो आहियां त मूंखे ही जेके नंबर आहिनि मूंखे हिननि जी टोटल खपे।
मां फार्मूले खे इहो न आहे ॾिसियो त मूंखे ही जेके सेल्स एंड रॉस आहिनि यानी कि डी कॉलम जो सेल 1 आहे D1 सेल जो मूंखे टोटल खपे, इहा में शइ हुनखे न आहे सम्झाई। उन करे असां हिन में साॻियो पहिरियों अमल अप्लाई कंदासीं जेको हुयो हितां कंट्रोल एंड प्लस वरी कंट्रोल पकड़े उन ते क्लिक कंदासीं, वरी प्लस साइन, वरी कंट्रोल, वरी प्लस एंड वरी कंट्रोल कंदासीं एंड प्रेस एंटर कंदासीं त असांखे उनजो ॾस ईंदो। हाणे हिन जे अंदरि असां टोटल ॾस ईंदो। इन जे अंदरि असां जेकॾहिं चेंजिंग था कयूं त बि असांखे उहा चेंजिंग हिते टोटल मिलंदो रहंदो, छो जो असां हुनखे चयो आहे त असांखे टोटल खपे A प्लस B प्लस C प्लस D प्लस। ठीकु आहे। उनखां बाद ॿियो जेको हिन में तेज़ तरीन ऑप्शन आहे, तव्हां हितां फार्मूला एडिट बि करे था सघो। तेज़ तरीन जेको ऑप्शन आहे तव्हां हिनखे सम करे था सघो, इज़ इक्वल सम एंड तव्हां हिन ते शिफ्ट पकड़े रॉस सिलेक्ट करे था सघो। सॉरी फार्मूला मुंहिंजो ठीकु आहे, सम ब्रैकेट ठीकु आहे एंड तव्हां हिनखे हीअं बि ऐड करे ब्रैकेट क्लोज्ड एंड एंटर कंदव त हे तव्हांखे टोटल ॾस ईंदो। हाणे हीअ हिन जो राइट मेथड आहे। ठीकु आहे, ॾिसो मां हिन मां थो कयां ठीकु आहे, हिन में थो कयांसि। ठीकु आहे, हाणे हिन जे अंदरि जेको फार्मूला बार खे जेका असां टोटल ॾिनी आहे हीअ शइ, ठीकु आहे, हीअ हाणे हिते मूंखे ॾिसो फार्मूलो थो ॾसे इज़ इक्वल सम ब्रैकेट सेमीकॉलन A1 टू D1। हाणे मां हिनखे छा कयो, सिलेक्शन ॾिनी हुई, बहरहाल हे हीअं थो करे। उनखां बाद तव्हां हिन में चेंजिंग था आणणु चाहियो, मिसाल तौरु तव्हां था कयो सम हे टे फार्मूला एंड उनखां बाद माइनस था कयो हिन खे, त उहो बि तव्हां करे था सघो। बहरहाल मां हिन वीडियो खे हिते ई ख़तमु कंदुसि ऐं उनखां बाद कुझु ॿिया बि हिन फार्मूला टाइप करण जा कुझु बहितरीनु ऐं तेज़ तरीन तरीक़ा आहिनि जिन्हनि ते असां वर्क कंदासीं। उनखां बाद असां हिन जे अंदरि कुझु वैल्यूज़ सेट कंदासीं। ठीकु आहे, हिन ते काफ़ी सारी कैलकुलेशन जा हिसाब वग़ैरह कंदासीं, हिन में डिवाइड कंदासीं, उनखां बाद हिन ते मल्टीप्लेक्शन कंदासीं। ऑलमोस्ट जेके असांजे रोज़मर्रा जा यूज़ेज में डेली हिसाब थियनि था उहे टोटल असां करणु सिखंदासीं। उन लाइ असां अलॻि सां वीडियोस स्टेप वाइज़ ठाहींदासीं एंड हिन वीडियो खे मां हिते ख़तमु थो कयां। थैंक्स फॉर वॉचिंग एंड अल्लाह हाफ़िज़।